नाज़रीन, बदीन जे साहिली ऐं पोछड़ी जे इलाइक़नि में लॻल आरओ प्लांट गुज़िरियल 12 सालनि खां नाकारा बणियल आहे, जंहिं सबबि 50 खां वधीक ॻोठनि जा रहवासी जर ऐं समुंड जो खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था इमरान अब्बास जी हीअ रिपोर्ट। 15-20 ॾींहं पाणी ईंदो अचे, किनो पाणी ईंदो अचे, इहो ई था पियूं। हिन खे तक़रीबन 10 साल थिया आहिनि बंदि थियण ते इलाही माण्हू बेरोज़गार बि थी विया आहिनि। बिल्कुल इन वक्त मौजूद आहियां बदीन जे ही साहिली इलाके शेख कीरो भांडारी में, जिथे फिशरीज़ पारां तकरीबन अॼु खां 12 साल पहिरीं हिकिड़ो आरओ प्लांट ठाहियो वियो हो, जो कमु हो खारे पाणी खे मिठो करे इलाके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिठो पाणी फराहम करणु। इंतिहाई अफ़सोस सां चवणो पए थो, गुज़िरियल 12 सालनि खां इहो वॾो हिकिड़ो फिल्टर प्लांट आहे जेको मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। हिते वॾो जनरेटर लॻल आहे, फिल्टर प्लांट जो मुकमल सामान मौजूदु आहे, लेकिन ना हिन जी हुकूमत पोइवारी कई, ना ई महकमा फिशरीज़ का हिन जी पोइवारी कई, जंहिंजे करे इलाके वासी जेके आहिनि सो हिन वक़्तु खारो पाणी या झर जो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। इलाके वासियुनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो छा चवणु आहे, कॾहिं खां ही फिल्टर प्लांट बंदि आहे। 0 पॉइंट जो इलाइक़ो आहे शेख कीरो दरगाह, जेको प्लांट हले कोन थो, इलाही परे परे खां पाणी भरींदा आहियूं। ॿियो किनो जेको हितां ढोर मरनि था, 15-20 ॾींहं पाणी ईंदो अचे, सिर्फ़ु किनो पाणी ईंदो अचे, इहो ई था पियूं। 50-60 ॻोठ आहिनि, सभई हितां ई पाणी भरींदा के लाइनूं छिके वेंदा। हिन खे तक़रीबन 10 साल थिया आहिनि बंदि थियण ते इलाही माण्हू बेरोज़गार बि थी विया आहिनि। ठीक आहे, पाणी खे खारो पाणी पीअ ऐं उन्हनि खे बीमारियूं बि थियनि थियूं, इलाही कुझु थियनि था उन्हनि में। ऐं इहो चालू हुजे त में तक़रीबन 50-60 ॻोठ सहूलियत वठी वञनि। इलाइके वासियुनि सां असां ॻाल्हि ॿोल कई, उनजो इहो ई चवणु आहे त जॾहिं ही फिल्टर प्लांट शुरू थियो हो त बहितरीन क़िस्म जो हितां पाणी इन्हनि खे मिलंदो हो, छो आसपास में किथे बि नहरी निज़ाम न आहे। हिकिड़ी नंढी शाख आहे, उन मां पाणी अचे थो, पर अक्सर पाणी जेको आहे सो ही झर जो इस्तेमालु कनि था या समुंड जो खारो पाणी इस्तेमालु कनि था। इलाके वासी आहिनि, उन्हनि इहो ई मुतालबो कयो आहे त या त हिन फिल्टर प्लांट जी मरम्मत करे हिन खे जेको आहे सो हलायो वञे, ताकी हिते जा जेके रिहायशी आहिनि उहे हिन मां फ़ाइदो वठी सघनि, ऐं या त हिन खे ॿियो को अहिड़ो इंतज़ाम करे ॾिनो वञे मिठे पाणी जो, ताकी ही उन्हनि बीमारियुनि खां बची सघनि।